नाज़रीन अहम ख़बर आहे MD टेस्ट की आउट थियण ख़िलाफ़ यंग डॉक्टर्स एसोसिएशन एहतजाज कयो आहे। यंग डॉक्टर्स एसोसिएशन पारां डाउ यूनिवर्सिटी जे VC ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई आहे। MD टेस्ट जी की करोड़े रुपयनि में आउट करे ग़रीब शागिर्दनि जे मुस्तक़बिल ते धाड़ो हंयो वियो। डाउ यूनिवर्सिटी जे VC खे फौरी तौर ते हटाए शफ़ाफ़ जांच कई वञे, मुज़ाहिरीन जो इहो मुतालबो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। MD टेस्ट की आउट थियण ख़िलाफ़ यंग डॉक्टर्स एसोसिएशन एहतजाज कयो आहे। यंग डॉक्टर्स एसोसिएशन पारां डाउ यूनिवर्सिटी जे VC ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई आहे। MD टेस्ट जी की करोड़े रुपयनि में आउट करे ग़रीब शागिर्दनि जे मुस्तक़बिल ते धाड़ो हंयो वियो। डाउ यूनिवर्सिटी जे VC खे फौरी तौर ते हटाए शफ़ाफ़ जांच कई वञे, मुज़ाहिरीन जो इहो मुतालबो आहे। अहम ख़बर आहे MD टेस्ट की आउट थियण ख़िलाफ़ यंग डॉक्टर्स एसोसिएशन एहतजाज कयो आहे। यंग डॉक्टर्स एसोसिएशन पारां डाउ यूनिवर्सिटी जे VC ख़िलाफ़ नारेबाज़ी भी कई आहे। MD टेस्ट जी की करोड़े रुपयनि में आउट करे ग़रीब शागिर्दनि जे मुस्तक़बिल ते धाड़ो हंयो वियो आहे। डाउ यूनिवर्सिटी जे VC खे फौरी तौर हटाए शफ़ाफ़ जांच कई वञे, मुज़ाहिरीन जो इहो मुतालबो आहे। अहम ख़बर आहे MD टेस्ट की आउट थियण ख़िलाफ़ यंग डॉक्टर्स एसोसिएशन एहतजाज कयो आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ रिपोर्टर शाहिद मीरसा तोखां जी। शाहिद, कहिड़ा तफ़सील आहिनि आगाह कजो। जी बिल्कुल, कराची में अॼु MD टेस्ट के खिलाफ़ यंग डॉक्टर एसोसिएशन जा जेके अॻुवान आहिनि उन्हनि पारां डाउ डेंटल कॉलेज जे अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। यंग डॉक्टर एसोसिएशन पारां डाउ यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर ख़िलाफ़ नारेबाज़ी पिणु कई वई आहे। डॉक्टरनि पारां इहो चयो त डाउ यूनिवर्सिटी जेका इंतिज़ामिया आहे उन पारां जेका MD जी जेका फी हुई उहा करोड़े रुपयनि में खपाई आहे ऐं उहा फी जेका आहे आउट थियण जे करे ग़रीब शागिर्द जेके आहिनि उन्हनि जो मुस्तक़बिल हिन वक़्तु दाव ते लॻी वियो आहे। ऐं हिननि चयो त डाउ इंतिज़ामिया जेका आहे उहा हिन मामले ते का बि नोटिस न पई वठे ऐं हुनजो जेको वाइस चांसलर आहे उनखे हटाए फौरी तौर जेको आहे हिन मामले जी जेका जांच कई वञे। हिननि सिहत वारे वज़ीर समेत जेका आला सतही जेका कमेटी आहे उनखां पिणु इहा मुतालबो कयो आहे त जेको आहे हिन मामले जो नोटिस वठी यंग डॉक्टर्स जा जेके मसइला आहिनि उनखे हल कई वञे ऐं ॿी सूरत में यंग डॉक्टर एसोसिएशन जेका आहे उहा पंहिंजी जेको आहे अॻिते जेको एहतजाजी लाइ अमल आहे उनखे तेज़ कंदी। जी ठीकु आहे शाहिद, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।